أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. والمطلقات يتربصن بأنفسهن ثلاثة قروء ولا يحل لهن أن يكتمن ما خلق الله في أرحامهن إن كن يؤمن بالله واليوم الآخر وبعولتهن أحق بردهن في ذلك إن أرادوا إصلاحا ولهن مثل الذي عليهن بالمعروف وللرجال عليهن درجة والله عزيز حكيم. صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तव्हां असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि जे अंदरि अल्लाह तबारक व ताला इलाह जो मसइलो बयानु फरमायो। इहा हिकु अरबीअ जी इस्तिलाह आहे। सिंधीअ में चइबो त हिकिड़े माण्हूअ पंहिंजे घरवारीअ खे कसम खणी करे चयो त मां तुंहिंजे वेझो एतिरो वक़्तु न ईंदुसि। पोइ 4 महीननि ताईं शरीयत हुनखे अख़्तियार ॾिनो हो, जे 4 महीननि ताईं घरवारीअ जे वेझो वियो त हिन जो कसम चुड़ी वेंदो, कफ़ारो अदा करिणो पवंदुसि। पर 4 महीननि ताईं जेकॾहिं घरवारीअ जे वेझो न वियो त ऑटोमेटिक कुदरत ख़ुदाबंदीअ जे कानून सां औरत खे तलाक अची वेंदी। औरत ॿिए मर्द सां इद्दत खां पोइ निकाह करे सघे थी। गुज़िरियल आयतुनि जे अंदरि इहो बयानु थियल हो। पोइ अॼोकिन आयतुनि जे अंदरि वरी अल्लाह तबारक व ताला उन्हनि औरतुनि खे इन मसइले जी चङी तरह ॼाण ॾिनी आहे त जेकॾहिं तव्हांखे तलाक अची चुकी आहे पोइ कहिड़ीअ बि तरह सां हाणे तव्हां इद्दत गुज़ारियो थियूं त इद्दत तव्हांखे केतिरी गुज़ारणी पवंदी, घणा ॾींहं तव्हांजा इद्दत जा ॻणबा। पोइ उन जो ख़ुलासो ऐं जवाबु सम्झण जे लाइ चंद ॻाल्हियूं ज़हन में रखणु घुरिजनि। उन खां पोइ हीअ आयत आसानीअ सां सम्झ में ईंदी। जीअं रिवायत जे अंदरि ईंदो आहे त हज़रत अस्मा बिन्त यज़ीद अंसारी हिकु औरत हुई साहबियाणी, उनखे पंहिंजे मुड़ुस तलाक ॾिनी। पोइ इहा औरत उन पुराणे जाहिलियत जे रस्म ऐं रवाज मुताबिक़ तलाक त हिनखे अची वई, पर हीअ औरत कंहिं ॿिए मुड़ुस वटि निकाह करे वञण जे लाइ इनखे इजाज़त न हुई। हाणे हुन वटां बि आज़ादु थी वई, ॿिए वटि बि न वञी सघे। इहा ईअं ढोरनि जानवरनि वांगुरु पई उनजे घर में धिकनि मेणनि थाॿनि सां पई गुज़ारे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि आई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां पुछा कि न साईं, मूंखे मुड़ुस तलाक ॾेई छॾी आहे। असांजो जाहिलियत जो रस्म ऐं रवाज त इहो आहे जेको तव्हांखे मालूम आहे। हाणे मुंहिंजे लाइ छा हुकुम आहे? पोइ हीअ आयतूं क़ुरान पाक जो उन वक़्तु नाज़िल थियूं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उनखे इन मसइले जी ॼाण ॾिनी। हाणे हिन आयत जे ख़ुलासे खे सम्झण खां पहिरियां चंद ॻाल्हियूं ज़हन में रखणियूं पवंदियूं त औरत जेका इद्दत गुज़ारींदी आहे उहा इद्दत हिकिड़े क़िस्म जी कान्हे। चंद क़िस्मनि जूं औरतूं आहिनि जेके इद्दत में वेहंदियूं आहिनि। हिकिड़ी औरत आहे जंहिंखे मुड़ुस तलाक ॾिनी आहे, उनखे बि इद्दत गुज़ारणी आहे। उनजी इद्दत अल्लाह तबारक व ताला हिते बयानु कई आहे। 3 माहवारियूं गुज़रन्स। ॿी औरत आहे जंहिंजो मुड़ुस मरी वियो आहे, उनखे बि इद्दत में विहणो आहे। उनजी इद्दत 4 महीना 10 ॾींहं। 3 औरत आहे जंहिंखे मुड़ुस तलाक ॾिनी आहे पर ॿार अथसि, पेट में हमल अथसि,
उनजी इद्दत इहा आहे त जंहिं ॾींहुं ॿार ॼमंदुसि उन ॾींहुं हिन जी इद्दत पूरी। साईं पोइ ॿार त 9 महीननि ताईं जेसि ताईं हुनजे ॿार में ॼमण में त वक़्तु लॻंदो। हा बाबा, जॾहिं ॿार ॼमे ॿिए ॾींहं ते आज़ादु। साईं पर कॾहिं हीअं बि हूंदो आहे ॿार ॼमण जे वेझो हूंदो आहे, अमल पूरनि महीननि जो आहे, ॿार 9 महीननि जो आहे, हिन तलाक ॾिनी आहे, 15 ॾींहंनि खां पोइ ॿार ॼाओ आहे, 15 ॾींहंनि खां पोइ ॿार ॼाओ आहे न, 15 ॾींहंनि खां पोइ आज़ादु। खणी हीअं छो न हुजे राति जो हिन तलाक ॾिनी, सुबुह जो ॿार ॼाओ आहे, सुबुह जो ई आज़ादु। क़ुर पाक उसूल ॿुधाए छॾियो त हमल वारी औरत जी इद्दत जेसीं ताईं ॿार ॼमंदो तेसि ताईं हुनजी इद्दत जा ॾींहं आहिनि। ॿार ॼमियो भई आज़ादु थी वई। हाणे टियों मसइलो ही आहे त जंहिं औरत खे मर्द तलाक ॾिनी आहे, पोइ उहा औरत कॾहिं कॾहिं पोड़ी हूंदी आहे, ज़ईफ़, उनजे माहवारीअ जो कुदरतन पोड़े हुजण जे करे माहवारी अचण जो सिस्टम ख़तमु थी वियो आहे। ॿारनि ॼणण जो सिस्टम जो ख़तमु थियो त माहवारी वारो सिस्टम बि ख़तमु थी वियो। या कॾहिं हीअं बि हूंदो आहे त नंढे हूंदे जा निकाह विझी छॾिबा आहिनि, पोइ वरी रिश्ता अणत बणत जे करे उहे वधीक अॻिते जुड़ी न सघंदा आहिनि, रुख़्सतियूं न थी सघंदियूं आहिनि। जवान थियण खां, आकिल बालिग़ थियण खां पहिरियां ई मामला टुटी वेंदा आहिनि। हाणे मर्द उन औरत खे, उन नौजवान छोकिरीअ खे जेका अञा बालिग़ सही माना में न थी आहे, माहवारी अञा उनखे न आई आहे, निकाह बचपन जो हो, उनखे जेकॾहिं मर्द तलाक ॾींदो पंहिंजो जंहिंसां निकाह होसि त पोइ उनजी इद्दत कीअं थींदी? ऐं इहा पोड़ी जंहिंखे माहवारी अचे ई कोन थी, हिन जी इद्दत कीअं थींदी? उनजी इद्दत क़ुर पाक मुख़्तलिफ़ तरहनि सां फरमाई आहे, 3 महीना। हिते जेको सुवालु आहे, हज़रत अस्मा बिन्त यज़ीद अंसारिया औरत जे सुवाल जो जवाबु आहे। साईं मूंखे मुड़ुस तलाक ॾिनी आहे, तलाक अची वई, मुंहिंजे लाइ छा हुकुम आहे? तलाक थी वई आहे, वक़्तु गुज़रियो आहे, साईं हाणे मुंहिंजे लाइ छा हुकुम आहे? अल्लाह तबारक व तआला फरमायो, सुहिणा नबियनि खे ॿुधाए, अॼु खां पहिरियां जाहिलियत जे दौर में जेको हिननि जो रस्म ऐं रवाज हो, औरत खे जानवर सम्झंदा हुआ, औरत खे घर जे अंदरि इस्तेमालु करण वारो हिकिड़ो ज़रूरी अंसर सम्झंदा हुआ। त जीअं घर में ॿकरी हूंदी आहे, उनखे चारो ॾिबो आहे, वरी उनजा खीर बि उनजो पीबो आहे, उनजा फर थींदा आहिनि, वरी उहे कुएबा खाइबा बि आहिनि, खपाइबा बि आहिनि। औरत बि हिकिड़े क़िस्म जो ईअं रिढ में ॿकरीअ वांगुरु घर जो हिकिड़ो फ़र्दु आहे, कीअं सम्झंदा हुआ? अल्लाह तबारक व तआला हिकिड़ो क़ानून बयानु फरमायो त वल मुतल्लक़ातु यतरब्बस्न बिअन्फुसिहिन्न सलासत क़ुरू। जिन औरतुनि खे तलाक मिली वई, उहे औरतूं पंहिंजो पाण खे 3 माहवारियूं तरसाइनि, 3 माहवारियूं तरसाइनि, नओं निकाह न कनि, मुड़ुस जे घर में इद्दत जे नाले सां 3 माहवारियूं गुज़ारनि। पोइ माहवारी जा ॾींहं हूंदा आहिनि, कंहिंजी माहवारी 21 ॾींहंनि खां पोइ थी अचे, कंहिंजी 25 ॾींहंनि खां पोइ थी अचे, कंहिंजी वरी पूरे महीने खां पोइ थी अचे। जहिड़ीअ बि तरह सां कुदरती कानून सां अचे, 3 दफ़ा माहवारी अचे, वरी पाकाई, वरी माहवारी, वरी पाकाई, वरी माहवारी, वरी पाकाई, औरत आज़ादु थी। 3 माहवारियूं गुज़रनि। हाणे औरत खे सुवाल पैदा थियो न, माहवारियूं 3 गुज़ारण जी एतिरी वॾी मोहलत इंतज़ारु छो कयो वियो आहे? तलाक अची वई, मुड़ुस मां जान छुटी, वञे कंहिं ॿिए जात वरी निकाह करे, 3 माहवारियूं हुनखे इस्लाम छो विहारियो? हुनजो जवाबु अल्लाह तबारक व तआला ख़ुदि अॻियनि अल्फाज़नि जे अंदरि बयानु फरमायो। 3 माहवारियूं हिन जे करे था विहारियूं त थी सघे थो, ज़ाल मुड़ुस त हुया न, हुननि जो पाण में ज़ाल मुड़ुस वारो तालुक़ त हुयो न, थी सघे थो हमल ज़ाहिर थी पवे। जे हमल ज़ाहिर थी पियो त ज़ाहिर आहे इहो ॿारु पंहिंजे पीउ ॾे वेंदो, पीउ संभालींदो, ख़र्च बि ॾींदो, सभु कुझु थींदो, ख़ानदान नसब बि हुनजो थींदो। पोइ जे हिन जे पेट जे अंदरि ॿारु ज़ाहिर थी पए, तलाक खां पोइ फौरन हिनखे चऊं त इद्दत न गुज़ार, वञी ॿियो मुड़ुस करे, ऐं इहो हुजेसि ॿारु पहिरें मुड़ुस जो, त पहिरियों मुड़ुस क़बूल ई कोन कंदुसि। हाणे इहा औरत बि ज़लील, ॿारु बि ज़लील। इस्लाम औरत जे इज़त आबरूअ खे महफ़ूज़ रखण ख़ातिर ऐं इहो नओं नसुल इम्कानी तौर ते जेको ॿारु पैदा थी सघे पियो या जुड़ी सघे पियो थोरनि ॾींहंनि में, उहो ॿारु जीअं ज़िल्लत ऐं रुसवाईअ वारी ज़िंदगी बि न ॾिसे, औरत बि न ॾिसे, पंहिंजे पीउ जे हवाले थिए।
तने अल्लाह तबारक व तआला फरमायो वला यहिल्लु लहुन्ना अन यक्तुमन मा खलक़ल्लाहु फी अरहामिहिन्न। औरतुनि खे तंबीह कंदे अल्लाह से फरमायो त तव्हांजे पेटनि जे अंदरि जेको अल्लाह ताला ख़लक़ियो आहे न, मतां उनखे लिकायो। हलाल न आहे तव्हांखे इहा ॻाल्हि त मतां लिकायो छुपायो, हमल बि हुजे ऐं ज़ाहिर बि न कयो। त हमल ज़ाहिर कयां, वरी 9 महीना इद्दत में गुज़ारिया, मस त हिन मां जान छुटी आहे, कोन थी ज़ाहिर कयां त मूंखे हमल आहे। 3 महीना 10 ॾींहं या 3 माहवारियूं गुज़रियूं, चई हाणे बसि मुंहिंजी इद्दत गुज़री वई, हमल खे लिकाए वई। या त कंहिं दवा जे ज़रिए उहो हमल ज़ाया करे छॾियईं या उनखे लिकाए छॾियईं। पोइ ॿिए मुड़ुस वटि जॾहिं वई, उते ज़ाहिर कयईं त मूंखे हाणे हमल शुरू थियो आहे। अल्लाह तबारक व तआला फरमायो हलाल न आहे तव्हांखे इहे ॻाल्हियूं जो तव्हां लिकायो, जेके ख़ुदा तव्हांजे पेट में ख़लक़ियूं आहिनि। हिकिड़ी इहा ॻाल्हि। ॿिए नंबर में औरत खे इहा बि तलक़ीन कई वई इन्हनि लफ़्ज़नि सां त ला यहिल्लु लहुन्ना अन यक्तुमन मा खलक़ल्लाहु फी अरहामिहिन्न। माहवारीअ जो अचणु ऐं न अचणु इहो औरत जो अंदरूनी राज़दानी वारो मसइलो आहे। उमूमी तौर ते मर्दनि खे हिन शइ जी मालूमात न हूंदी आहे जेसीं ताईं औरत बाख़बर न करे। औरत जेसीं ख़बर न ॾिए त मूंखे अॼु पलीताई आहे, तेसि ताईं मर्द खे कंहिं क़िस्म जी ख़बर न पवंदी। त पोइ हाणे जॾहिं इहो लिको आहे, राज़ आहे हिकिड़ो औरत जो, त पोइ औरत जेकॾहिं मख़फ़ी तौर ते इहा ॻाल्हि लिकाए करे इहा ज़ाहिर न करे 15 ॾींहंनि खां पोइ चवे त अॼु मूंखे माहवारी आई आहे, वरी 15 ॾींहंनि खां पोइ चए वरी मुंहिंजी माहवारी आई आहे, ईअं 45 ॾींहंनि में पाण खे वांदी करे वञे था, लिकाए वञे था। अल्लाह ताला फरमायो ख़बरदार, हलाल न आहे तव्हांखे त असांखे इहे लिक वारियूं ॻाल्हियूं जेके तव्हांजे पेट में रखियूं आहिनि असां मथां लिकायो, हलाल न आहे तव्हांखे, ख़बरदार। साईं छो था औरतुनि खे एतिरी तंबीह कयो? जान छॾाइनि न भला मर्दनि सां नथियूं, न मर्द सां नथी रहणु चाहे जंहिंमां तलाक मिली आहे त अल्लाह तबारक व तआला अहिड़ो लफ़्ज़ फरमायो वबउलतुहुन्न अहक़्क़ु बिरद्दिहिन्न फी ज़ालिका इन अरादू इस्लाहा। इन्हनि मर्दनि खे हक़ ॾिनो आहे असां त तव्हांखे इद्दत जे दौरान जेकॾहिं सुहिणे सलूक सां वापसि मोटाइनि त मोटाए सघनि था। इद्दत जे दौरान जे तव्हांखे वापसि मोटाइनि, रुजू कनि त मोटाए सघनि था। हिकिड़ी तलाक जेकर ॾिनी अथई त 3 महीना 10 ॾींहं जे अंदरि अंदरि मर्द जेकॾहिं माईअ खे रुॻो हथु लाथो वापसि मोटाई, चई मां तलाक जेका ॾिनी वापसि वरिती, एतिरा रुॻो लफ़्ज़ चई, ॼण हिन तलाक ॾिनी कान आई माई वरी मर्द सां सेट, शरीयत जो कानून आहे। पर जेकॾहिं 2 तलाकूं ॾिनियूं अथई, उनजी बि इद्दत आहे, उन इद्दत जे गुज़रण खां पहिरियां ई जेकर उन साॻी औरत सां नओं निकाह करे वापसि मोटाई त बि ठीकु आहे। 5 माण्हू पंहिंजे ख़ानदान जा गॾाए, छो त अहसासु थी पियोसि न त हाणे ॿार बच्चा आहिनि या हिन घरवारीअ खां सवाइ वरी आसमान तां धोतल हूंदी छा? खीर जी ज़मज़म जे पाणी सां धोतल हूंदी छा? हुन में एब कोन हूंदा, मतां उहा हिन खां वधीक न खोड़ लॻी वञे जुठ। तंहिं करे इहा ई चङी सुधरी जो इस्लाह जो ज़हन में थी वियोसि त हिनखे ई वापसि मोटाई। माईअ खे बि अहसासु थियो, उहा बि वापसि मोटण जो सोचे पई। अल्लाह तबारक व तआला फरमायो मर्दनि खे असां इद्दत जे अंदरि वापसि मोटाइण जो हक़ ॾिनो आहे। इन जे करे तव्हांखे इद्दत जा ॾींहं चङी तरह असांजे ॿुधायल तरीक़े सां गुज़ारणा पवंदा। इन अरादो इस्लाह, पर शर्त ई आहे मर्द खे मोटाइण जो अख़्तियार तॾहिं ॾिनो आहे जॾहिं हू सुठे नमूने सां इस्लाह सां रहण जी कोशिशि करे थो, त सलूक सुहिणे सां माईअ खे वापसि मोटाए रहण जी कोशिशि करे था। ईअं न त हिनखे वापसि मोटाए वरी अञा ज़लालप जी कुझु कसर रहियल आहे उहा कढांसि, वधीक ज़लील कयांसि, ईअं न। सलूक सुहिणे ख़ातिर वापसि मोटाए त अहसासु थी पवेसि त मोटी अचे घरवारीअ खे रहाए, वरी पाण वटि रुजू करे तलाक वापसि वठे, हिकिड़ी या 2 त हुनखे हक़ आहे। 3 तलाकूं जेकॾहिं ॾेई छॾियईं त हाणे हिनखे इहा औरत हुनजे वापसि घर न ईंदी, बिल्कुलु हराम थी वई। हाणे वञी करे ॿियो मुड़ुसु करे। हा जेकॾहिं बिल्कुलु वरी मोटण जो सोचनि था त पोइ हिकु हलाले जी सूरत हूंदी आहे, जेका हलाले वारी सूरत क़तान जाइज़ कोन्हे का। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन त एतिरे क़दुरु फरमायो लानल्लाहुल मुहल्लिल वल मुहल्लल, हलाले जो ॾसु ॾींदड़, हलालो कंदड़, हलालो कराईंदड़, टिनिनि जे मथां ख़ुदा जी लानत आहे। माना औरत खे तव्हां रांदी को सम्झो? हिकिड़ो मर्द कावड़ करे गुस्सो करे त लाॻी थियूं 3 तलाकूं ॾेई छॾे,
वरी उन औरत जी इज्जत गुज़रे त उनखे वरी ॿिए मुड़ुस सां निकाह करायो, पोइ वरी उनखे बि तव्हां शर्त लॻायो त उनखे वापसि करे वरी उनजी इज्जत गुज़ारे वरी साॻे मुड़ुस ते। छा को ढोर आहे, जानवर आहे, वतो तव्हां औरतुनि सां अहिड़े क़िस्म जो सुलूक कंदा? अलाह जे रसूल फरमायो लानत आहे हिननि हलालो कंदड़ हलालो ॾस ॾींदड़ जे मथां। माना हलालो हिकु अहिड़ी सूरत आहे जेका अलाह तबारक व तआला खे पसंदि ई कान्हे। तलाक बि अलाह ताला जे ज़ात खे पसंदि कान्हे। तॾहिं त अलाह तबारक व तआला हिन में एहतियात रखियो आहे त तकड़ में औरत खे तलाक अचण खां पोइ फौरन ॿी जॻह ते निकाह न करायो, थोरो थोरो इज़त जा ॾींहं हुनखे गुज़ारण ॾियो, औरतूं इंतज़ारु कनि, कुझु तरसनि, ॿियनि खे अहसासु माना थी पए। जे अहसासु थी पियो न त पोइ पाण वरी ठही ईंदा। छो त कहिड़ो घरु आहे जेको मेणनि मयारनि ठड़कण खां वांदो आहे? हर घर में थी करे ठड़कनि था, जिथे किथे वात वॾो थिए थो, कॾहिं ॾींहं जो, कॾहिं राति जो, कॾहिं थोरे टके ते, कॾहिं घणे हुजण ते, कॾहिं कंहिं कमीअ कोताहीअ ते, कॾहिं कहिड़ी ॻाल्हि ते। इंसान चूंकि इन्हनि धिकनि थाबनि दड़कनि कावड़ गुस्से ऐं नुक़सान खाइण खां पोइ ई त सुधरंदो आहे। हिकु ॿ दफ़ो ईअं कावड़ियो तलाक ॾिनई, वरी शरीयत हुनखे मोटाए ॾिनी त हाणे सिखी वियो त न भा ॿियो दफ़ो जेकॾहिं न तलाक ॾिनमें त पहिरीं बि इहे बि ॿई घंट पियूं। हाणे तौबा कर। पहिरियां ई तलाक खां पोइ जेके 15-20 मां गुज़ारिया आहिनि, 15-20 ॾींहं, उनमें मूंखे ख़बर आहे त कीअं गुज़ारिबो आहे घरवारीअ खां सवाइ। छो त घरवारी इंसान जे लाइ हिकु ढाल आहे। खोड़ सारियूं ज़रूरतूं आहिनि जेके घर जूं ॿाहिरि न कढिबियूं आहिनि, अलाह ताला ढके करे उनखे बयानु कयो आहे त इहे हिक ॿिए जो लिबास आहिनि। पोइ तॾहिं अलाह ताला फरमायो हाणे जॾहिं औरतुनि खे तलक़ीन कई वई न त तव्हां पंहिंजो पाण खे जल्दी ॿिए जॻह ते निकाह न करायो, तरसायो टे माह वारियूं जेसि ताईं अचनि, ऐं छुपाइजो बि न पेट में जेकॾहिं ॿार हुजे या मां खे छुपाइजो बि न। तलक़ीन जॾहिं औरतुनि खे कई वई त सुवाल पैदा थियो त साईं मर्दनि खे बि त तलक़ीन कयो न, मर्दनि खे बि त तलक़ीन कयो न, त जीअं उहे बि औरतुनि सां सुलूक सुहिणो रखनि, उहे बि जल्दबाज़ी न कनि, गुस्सो न कनि, उहे बि नाजाइज़ी नाइंसाफ़ी न कनि। अल्लाह तबारक व तआला फरमायो वलहुन्न मिस्लुल्लज़ी अलैहिन्न बिल मारूफ़। यादि रखो मर्दो तव्हांजे मथां बि तव्हां जहिड़ा ई हक़ हुकूक औरतुनि वारा तव्हांजे मथां लाज़िम आहिनि। जहिड़ा हक़ तव्हांजा औरतुनि ते लाज़िम आहिनि, ओड़ा ई हक़ औरतुनि जा तव्हां ते बि लाज़िम आहिनि। जहिड़ो पाण खाओ पीओ ओड़ो उन्हनि खे बि खारायो पियारियो, जहिड़ो पाण पायो ओड़ो उन्हनि खे पारायो, जहिड़े घर में रहो ओड़े में उन्हनि खे रहायो। ईअं न त पाण सुठे में ॿियनि खे झूपड़ीअ में, या पाण शहर में ॿियनि खे ॿाराड़ीअ में, पाण सुठे चङी तरह सहूलियतुनि वारे घर में ऐं ॿिए घर वारीअ खे वरी अहिड़े घर में जिते सहूलियतूं न हुजनि। न न न, जहिड़ा तव्हांजा हक़ आहिनि उन्हनि ते ओड़ा उन्हनि जा बि हक़ आहिनि तव्हांजे मथां। हाणे इस्लाम इहा अहिड़ी ॻाल्हि कई जंहिंमां सम्झ में आयो मिस्लुल्लज़ी अलैहिन्न दरजा, माना मर्द ऐं औरत जा हक़ चइबो त बराबरि आहे, न अलाए छा। मिस्लुल्लज़ी हिकु जहिड़ा हक़ आहिनि, मर्दनि जहिड़ा ई हक़ औरतुनि जा बि आहिनि मर्दनि जे मथां। क़ुर पाक में लफ़्ज़ फरमाया। पोइ सवाल पैदा थियो त साईं जेतिरो मर्द जो हक़ ओतिरो ई औरत जो, जहिड़ा मर्दनि जा हक़ ओड़ा ई औरतुनि जा। अलाह ताला इन सफ़ा बराबरीअ खे थोरो ब्रेक ॾेई करे मर्द जे दर्जे खे मथे करण जे लाइ फरमायो वलिर्रिजालि अलैहिन्न दरजा। पर यादि रखो मर्दनि जो दर्जो औरतुनि खां मथे आहे, बाक़ी हुकूक तक़रीबन बराबरि आहिनि। वल्लाहु अज़ीज़ुन हकीम। साईं जी त वॾियूं ॻाल्हियूं थी पियूं, औरतूं जेकॾहिं ॿुधंदियूं त असांजो बि हक़ आहे त पोइ औरतूं मर्दनि खे घर में जीअण ई कोन ॾींदियूं, पंहिंजा हक़ वसूल करण जे लाइ सख़्ती कंदियूं। केतिरा ई घर अहिड़ा आहिनि जिन में औरतूं ज़बरियूं आहिनि, ताक़तवर आहिनि, मर्दनि जे मथां हाकिम आहिनि। हालांकि हुजण त ईअं घुरिजंदो आहे जीअं क़ुर पाक तालीम ॾिनी आहे त मर्द हाकिम आहे, पर अक्सरियत औरतूं हाकिम थी वियूं आहिनि। वरी न हे हक़ ॿुधंदियूं पोइ त असांखे दसे मारे वठंदियूं पंहिंजा हुकूक। अल्लाह तबारक व तआला फरमायो वल्लाहु अज़ीज़ुन हकीम। अल्लाह तबारक व तआला ज़बरदस्त हिकमतुनि वारो आहे, हिकमतुनि सां तव्हांजे हक़नि हुकूकनि खे बयानु कयो अथई। हाणे हीउ लफ़्ज़ ज़ाहिरी ख़ुलासो त पूरो थी वियो आयत जो। हीउ लफ़्ज़ ज़ाहिरी तौर ते ॿुधाइनि था त औरतुनि खे बि तलक़ीन कई वई आहे त मर्द जो जेकॾहिं लुत्फ़ो पेट जे अंदरि अची वियो आहे, ॿारु थी वियो आहे, त उनखे लिकाइनि न, इज़त जा ॾींहं गुज़ारनि, जल्दी वञी ॿियो निकाह न कनि। मर्दनि खे बि तलक़ीन कई वई आहे जेकॾहिं इस्लाह जो इरादो अथव, सुहिणे सलूक सां रहण जो इरादो अथव, त वरी बि तव्हांखे इख़्तियार ॾिनो आहे। हिकिड़ी तलाक ॾिनी अथव त मोटाए वठो, ॿ तलाकूं ॾिनियूं अथव लफ़्ज़नि में, सरी लफ़्ज़नि में, त मोटाए वठो। इस्लाह जो इरादो अथव त मोटाए वठो।
असां तव्हांजी इन में भलाई रखी आहे। नंबर 1 भलाई कहिड़ी, जेको मर्द न कंहिं घरवारीअ खे तलाक ॾींदो थोरी थकी ॻाल्हि ते, इनखे ॿियो रिश्तो आसानी सां कोन मिलंदो। हर घराणो ॾिसंदो त हिनखे फलाणी माई निकाम हुई, हे अहिड़ो बेवकूफ़ जल्दबाज़ थोरी ॻाल्हि तो हिनखे तलाक ॾेई छॾियईं, हाणे हिन सां रिश्तो केरु कंदो? न बाबा, हाणे इहो ज़िंदगीअ जा ॾींहं इंतिहाई ज़लालत जा गुज़ारींदो। ऐं उहा औरत बि जेकॾहिं जल्दबाज़ थी करे मुड़ुस खां तलाक वरिती हूंदई त इनखे बि नओं मुड़ुसु तकिड़ो कोन मिलंदो त बाबा पहिरियों मुड़ुसु हिन छॾियो आहे, थोरी ॻाल्हि जे करे ॿिए खे छॾींदे देरी कोन कंदी, हिनखे बि कोन मिलंदो, हुनखे बि कोन मिलंदो, ज़लालत वारी ज़िंदगी गुज़ारींदा। अलाह ताला फरमायो, तव्हांजो जोड़ियो, तव्हांजी जोड़ी असां ॻंढीसीं न, तव्हांजे तबियतुनि जी असांखे जेतिरी ख़बर आहे तव्हांखे पाण खे बि एतिरी ख़बर कान्हे। इन जे करे बुर्दबारी वठो, असां हिकमत सां फ़ैसिला रखिया ऐं फ़ैसिला खे क़बूल कयो। इन में औरत जी वधीक बहितरी आहे। मर्द खे त 4 शादियूं रखण जी इजाज़त आहे, औरत खे त मुड़ुस बि हिकिड़ो। इन हिकमत ते वरी वक़्त ते ॻाल्हाइबो त मर्द खे 4 शादियूं, औरत खे हिकिड़ी छो, हिकिड़ो ई मुड़ुस छो। बहरहाल हिननि आयतुनि जे नाज़िल थियण खां पहिरियां अरब क़ौम जे अंदरि जेका रस्म ऐं रवाज हुई उहा ॾाढी बुरी हुई। उहे ईअं सम्झंदा त असांजे घर जे अंदरि औरत हिकिड़े क़िस्म जो जानवर आहे, पालतू जानवर। औरत खे जेकॾहिं कोई मिट माइट मरंदो हो, पीउ माउ जे मिल्कियत मां वरसो बि कोन ॾींदा, छो त हुनखे इंसान ई कोन तसवुरु कंदा न, जानवरनि खे मीरास मिलंदी आहे छा। ऐं वरी उन्हनि औरतुनि खे माहवारी वारे ॾींहंनि में त तव्हां ॿुधो बिल्कुलु खुॾ में हिकिड़े में बंदि करे छॾींदा, खुॾड़ी ठाहे करे। अञा वरी उन्हनि औरतुनि खे बिल्कुलु निकाह में कॾहिं बि उन औरत खां पुछंदा कोन त तोखे फलाणे जाइ ते परिणायूं था, क़बूल आहे? न, पंहिंजे मर्ज़ीअ ते ॾेई छॾींदा। उन महिल उन औरत खे ख़बर पवंदी त मूंखे पोड़ो मुड़ुसु ॾेई छॾनि, या मूंखे अंधो मंडो ॾेई छॾनि, या कारो कोजो ॾेई छॾनि, या मंडड़ो ॾेई छॾनि। छाजे करे? बसि हिकिड़ी लालच जे करे। बसि उन औरत खे न करण जो अख़्तियार कोन हूंदो इब्तिदा में। ऐं उन औरत खे जेकॾहिं घर जे अंदरि रखी करे कंहिं बि क़िस्म जो खाधो खुराक न ॾियनि, पाण खाई पी मज़े सां हलिया वञनि, पोइ जे बचो त बि ठीकु, जे न त पिनी सिनी करे गुज़ारो करे, या ईअं मिड़ई नानीअ मासीअ खां वठी गुज़ारो करे, कोई लिहाज़ न हूंदो औरतुनि जो। इस्लाम ही आयतूं क़ुरान पाक जूं नाज़िल करे औरत जी इज़त ऐं अज़मत खे महफ़ूज़ रखियो। त जेतिरो औरतुनि ते मथां मर्दनि जो हक़ आहे, त ईअं ई वरी मर्दनि जे मथां औरतुनि जो बि हक़ आहे। पोइ पुराणे ज़माने में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे पैदाइश खां पोइ, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे नुबुवत नबी बणजण खां पहिरियां फ्रांस 586 सन में हिकु करारदाद पास कई, जंहिंमें सिर्फ़ औरत खे इंसान तस्लीम कयो वियो। अब हाणे चऊं था त मञूं था त भला औरत इंसान आहे, जानवर कोन्हे, पर आहे मिड़ई मर्दनि जी ख़िदमत जे लाइ। जंहिंजी मर्ज़ी आहे औरत खे जीअं बि इस्तेमालु करे। तव्हां ॿुधो त गुज़िरियल रातुनि में माहवारीअ जे दौरान औरत जे वेझो वञण जो बि इजाज़त न हुई, त ॾिसो औरत खे महफ़ूज़ कयो वियो। इन खां पहिरियां बयानु कयो वियो त ॻाल्हियुनि में, मामलात में, ॾेती लेती में औरत जो दख़ल आहे, निकाह में औरत खां पुछी करे पोइ कयो। वरी ईअं कसम खणो त औरत जो लिहाज़ रखो, 4 महीननि जे अंदरि वापसि मोटायो त ठीकु, जे न त हुनखे तलाक ॾेई छॾींदासीं, कुदरती कानून सां वञी ॿियो मुड़ुसु करे। औरत जो लिहाज़ रखियो वियो। हिते बि मर्दनि खे सेखारियो वियो त तव्हांजे मथां औरतुनि जो बि ओतिरो ई हक़ आहे सुहिणे नमूने सां ज़िंदगी गुज़ारण में, जहिड़ो तव्हांजो औरतुनि ते हक़ आहे। अल्लाह तबारक व तआला हिकमतूं बयानु करे औरतुनि खे बि तलक़ीन कई त मर्दनि खे बि तलक़ीन कई। पोइ हाणे ईंदड़ आयतुनि में वरी अल्लाह तबारक व तआला तलाक जे क़िस्मनि खे बयानु फरमायो आहे। इंशाअल्लाह ताला बयानु थींदो। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए, अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आख़िर दावाना